अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, मजमूई तौर ते आलमी मंज़रनामे में जेके मुख़्तलिफ़ तब्दीलियूं साम्हूं आयूं उनखे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में सभ खां पहिरीं असां अॼु ज़िक्र कंदासीं शाम जी सूरतहाल ते। शाम में हिन वक़्तु जेके घरू वेड़ हलंदड़ आहे उन जे हवाले सां आलमी इतिहाद पारां जेके मुल्क आहिनि उन्हनि पारां जेके कार्रवायूं हलंदड़ आहिनि, गॾोगॾु तुर्की पारां हिन वक़्तु जेके शाम जी उतरी सरहद आहे उते जेके हवाई कार्रवायूं हलंदड़ आहिनि उन खां पोइ मजमूई तौर ते शाम जी सूरतहाल गॾोगॾु मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां उन ते जेके तबसरा ऐं उन ते जेके ॻणती जो जेको इज़हार साम्हूं आयो आहे उन हवाले सां अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं प्रोग्राम में असांजो अॼु ॿियो मौज़ू हूंदो उज़्बेकिस्तान जो 78 सालनि जो सदर दिमाग़ी रग टुटण सबबि लाॾाणो करे वियो आहे। उन खां पोइ उज़्बेकिस्तान में जेका गैर यकीनी वारी सूरतहाल आहे, छो त नए सदर जे हवाले सां काफ़ी ख़दशा हिन वक़्तु हुते मौजूदु आहिनि, इन हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं ब्राज़ील जे सेनेट पारां सदर जेलिमा रोसेफ खे मवाक़े जे हवाले सां वोटिंग कराई वई सेनेट में, ऐं वोटिंग जेका थी उन जेका उहा अक्सरियत उन जे ख़िलाफ़ वई ऐं इन सूरत में ब्राज़ील जी सदर खे जेको उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था शाम जी सूरतहाल खां। नाज़रीन, शाम में इंसानी अलमियो जेको जनम वरितो आहे घरू वेड़ जी सूरत में, उन खां पोइ शाम जी जेका सूरतहाल आहे उहा ॾींहों ॾींहुं वेतर गंभीर थींदे नज़र अचे पई। शाम जी अगरि शाम जी सूरतहाल ते ॻाल्हि कयूं त उते मुख़्तलिफ़ फैक्टर्स पारां जेका मुदाख़लत खां पोइ शाम में अमुन जेका बरक़रार रखण लाइ जेका कोशिशूं आहिनि उहे हिन वक़्तु ताईं उन जो को समर न निकिरी सघियो आहे। जीअं असां पंहिंजे पोएं हफ़्ते जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई हुई त शाम में जंगबंदी जे हवाले सां अमरीका ऐं रूस में हिकु ठाह तहत उते जंगबंदी जो ऐलान कयो वियो आहे त जीअं उते जा जेके आम शहरी आहिनि, उते जा रहवासी आहिनि, उन्हनि ताईं इमदाद जो जेको मरहलो आहे उहो मुकमल थी सघे। इन सूरतहाल में हाणे शाम जूं जेके सरहदूं आहिनि उते हिन वक़्तु अफ़रा तफ़री या ईअं सम्झो त जंग जी सूरतहाल हलंदड़ आहे। नाज़रीन, शाम जी उत्तरी जेका सरहद आहे उते हिन वक़्तु तुर्की जी फ़ौज पारां हवाई हमलनि जो सिलसिलो जारी आहे। उन सूरतहाल में अमरीका काफ़ी ॻणती जो इज़हार कयो आहे। अमरीका जो इहो चवणु आहे त तुर्की सिर्फ़ु जेको आहे उहो कुर्द जेको एलिमेंट आहे उनखे फोकस न करे गॾोगॾु उनखे दाइश जे हवाले सां बि हिकमत अमली जोड़ी पवंदी। जॾहिं त तुर्की जो इहो मौक़िफ़ आहे त हू शाम जी उत्तरी सरहद ते जेको सेरियन कुर्द मलेशिया जो जेको ग्रुप आहे या जेको एलिमेंट आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई करे रही आहे त जीअं उहो कुर्द जेको एलिमेंट आहे उहो ॿियनि इलाइक़नि ताईं उनजो जेको वधण जो जेको इम्कान आहे उहो रद्द करे सघिजे ऐं कुर्द एलिमेंट खे उते ई महदूद करे उते जेको आहे पंहिंजो उन इलाइक़नि में कब्ज़ो बरक़रार रखियो वञे। नाज़रीन, शाम जी सूरतहाल में तुर्की ऐं रूस पारां मुदाख़लत खां पोइ हिन वक़्तु जेको आलमी जेको मंज़रनामो आहे उन में तुर्की जो जेको किरदारु आहे उहो काफ़ी उन में ड्रामाई तब्दीली अची वई आहे। कुर्द जेको कुझु वक़्तु अॻु में अमरीका जो साथारी हो ऐं शाम में अमरीका सां इतिहाद ज़रिए हू पंहिंजूं कार्रवायूं कंदो हुयो, पर मौजूदा सूरतहाल में जॾहिं तुर्की में फ़ौजी बग़ावत जो जेको हिकिड़ो जेको वाक़ियो साम्हूं आयो उन खां पोइ तुर्की पारां जेको कुर्द एलिमेंट आहे उन सां जेका आहे जंग जी हिकिड़ी ॿीहर सम्झो त शुरूआत थी वई आहे। इन कुर्द एलिमेंट जेको शाम जी उतरी सरहद ते उन्हनि जो कब्ज़ो बरक़रार आहे उन ख़िलाफ़ तुर्की पारां जेको आहे रूस जी हिमायत सां उते हमला जारी आहिनि ऐं इन सूरतहाल में गैर यकीनी वारी सूरतहाल इन लाइ पैदा थी वई आहे छो त अमरीका पारां काफ़ी ॻणती जो इज़हार कयो वियो आहे त हू कुर्द एलिमेंट जंहिंखे अमरीका ऐं दाइश जी सपोर्ट आहे उन ख़िलाफ़ छो कार्रवाई करे रहियो आहे। मजमूई तौर ते शाम जी जेके सरहदुनि जी छा सूरतहाल आहे ऐं अमरीका पारां कहिड़ा ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। शाम में हलंदड़ घरू वेड़ जे नतीजे में इंसानी अलमियो बरक़रार आहे, जंहिं सबबि आलमी ताक़तुनि जी मुदाख़लत खां पोइ जंगबंदी ते इतफ़ाक़ थी सघियो आहे ऐं मौजूदा सूरतहाल में शामी सरहदुनि ते शिदत पसंदनि सां जंग हलंदड़ आहे ऐं शामी सरहद ते तुर्की जी मुदाख़लत ज़रिए शिदत पसंदनि ख़िलाफ़ हवाई कार्रवायूं जारी आहिनि। तुर्की जी फ़ौज पारां शाम में उतरे पासे में हिकु हफ़्ते खां कार्रवायूं जारी रखियूं वयूं आहिनि। तुर्क फ़ौज शाम अंदरि फ्री सीरियन आर्मी जी पुष्टपनाही करे रही आहे। दाइश ऐं अमरीका जी हिमायती याफ़्ता सेरियन कुर्द मलेशिया ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। तुर्की जे अख़्तियारियुनि पारां उन कार्रवायुनि बाबति मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त उन्हनि कार्रवायुनि जो मक़सदु दाइश खां सवाइ समूरियूं दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि जिन जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। गॾोगॾु तुर्की जी सरहदुनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ उन्हनि कार्रवायुनि में तेज़ी आंदी वेंदी त जीअं सरहदुनि जी सलामती खे यकीनी बणाए सघिजे।
तुर्की जे परॾेही वज़ीर मौलूद चाविश ओगलो जो चवणु हो उन्हनि कार्रवाइनि जो मक़सदु सीरियन कुर्द मलेशिया खे ॿियनि इलाइक़नि खां वधण खां रोकणु पिणु आहे। जॾहिं त उन खां अॻु पेंटागोन जे तर्जुमान जो चवणु हो त अमरीका दाइश ख़िलाफ़ कार्रवाइनि में तुर्की जी हिमायत करण लाइ तयारु आहे, पर गॾोगॾु हू कुर्द क़यादत ते ॿधल फ़ौज जो मुकमल हामी आहे त जीअं शिदत पसंदनि खे शिकस्त ॾेई सघिजे। अमरीका उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त तुर्क फ़ौज ऐं अमरीकी हिमायत याफ़्ता कुर्द क़यादत जे इतिहाद सां वाॻियल दस्तनि विच में झड़पूं कंहिं बि रीति बर्दाश्त न कयूं वेंदियूं। शाम जी उत्तरी सरहद ते हलंदड़ कार्रवाइनि में तुर्क फ़ौज सां गॾु शामी बाग़ी इतिहादिन जे झेड़े जो मक़सदु अमरीका जी इतिहादी कुर्द फ़ौज ऐं दाइश जे शिदत पसंदनि खे जुराबलस खां ॿाहिरि कढणु आहे, जेका सरहद तुर्की सां मिले थी। शामी बाग़ी जंहिंजी हिमायत तुर्की करे थो, से वरी इलाइक़े में कुर्द क़यादत ते ॿधल इतिहाद खां घटि में घटि 4 ॻोठ ऐं हिक इलाइक़े जो कंट्रोल हासिल करणु चाहिनि था। तुर्की जे हिमायती याफ़्ता शामी बाग़िन उत्तर शाम में कुर्द फोर्सिस जे कंट्रोल हेठि 4 ॻोठनि जो कब्ज़ो हासिल करे वरितो आहे, जॾहिं त ज़रियनि मूजिबि उन दौरान इलाइक़े में तुर्की जे हवाई हमलनि जे नतीजे में 35 आम शहरी बि मारिजी विया आहिनि, जॾहिं त तुर्की उन्हनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾींदे मारिजी वियलनि खे कुर्द अस्करियत पसंद करार ॾिनो। तुर्की जी सरकारी ख़बरू एजेंसी अनातोलिया मूजिबि मारिजी वियल कुर्द अस्करियत पसंद तुर्की में सरगर्म कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी ऐं सीरियन डेमोक्रेटिक जा दहशतगर्द कारकुन हुआ। तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोगान जो चवणु हो त तुर्की जी हिमायत याफ़्ता फोर्सिस पारां जुराबलस ते दाइश जो कंट्रोल ख़तम थियण खां पोइ इलाइक़े में रहवासी वापसि मोटी रहिया आहिनि। तुर्क सदर जुराबलस मां दाइश जी अस्करियत पसंदनि खे ॿाहिरि कढण ते पंहिंजी हथियारबंद फ़ौज खे साराहींदे चयो त सरहद पार खां हमलनि जी सूरत में जवाबी कार्रवाई खां पोइ हाणे हमले आवर फरार थी रहिया आहिनि। वाज़ेह त शाम में तुर्की जी फ़ौजी मुदाख़लत खां पोइ शाम में हलंदड़ घरू वेढ़ में अनकरा जे किरदार में ड्रामाई तब्दीली आई आहे। शाम जे उतरे हिसे में थींदड़ हमलनि खां पोइ ओलह जे मुल्कनि जी ॻणती में इज़ाफ़ो थी रहियो आहे त तुर्की अमरीका जी हिमायती याफ़्ता कुर्द फोर्सिस कुर्द पीपल्स प्रोटेक्शन यूनिट्स खे निशानो बणाइणु चाहे थो, जॾहिं त अमरीका कुर्द इतिहाद खे दाइश ख़िलाफ़ वेढ़ में पंहिंजो सभ खां वधीक मौसर इतिहादी करार ॾींदो रहियो आहे, जॾहिं त तुर्की जो इहो मुतालबो रहियो आहे त कुर्द इतिहाद उन सरहदी इलाइक़नि मां जल्द अज़ जल्द निकिरी वञनि जेको दाइश जे अस्कियत पसंदनि खां खसियो वियो हो। नाज़रीन, शाम जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। शाम में जेका हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल आहे उन में अमरीका पारां जेके ख़दशा साम्हूं अचनि पिया उन हवाले सां अमरीका जो इहो बि चवणु आहे त शाम जी उत्तरी सरहद में थींदड़ हमलनि खां पोइ ओलह जे मुल्कनि खे इहा ॻणती आहे त तुर्की अमरीका जी हिमायत याफ़्ता कुर्द फोर्सिस यानी कि कुर्द पीपल्स प्रोटेक्शन यूनिट्स खे निशानो बणाइणु चाहे थो, जॾहिं अमरीका कुर्द इतिहाद खे दाइश ख़िलाफ़ वेढ़ में पंहिंजो सभ खां वधीक मौसर इतिहादी करार ॾींदो रहियो आहे, जॾहिं त तुर्की पारां इन एलिमेंट खे ख़तमु करण लाइ उते कार्रवायूं जारी आहिनि। मजमूई तौर ते नाज़रीन असां पंहिंजे पोएं हफ़्ते प्रोग्राम में इहो ज़िक्र कयोसीं त जेको जुराबलस जो इलाइक़ो आहे उहो दाइश खां ख़ाली कराइण में तुर्की जी फ़ौज कामयाब वई आहे ऐं तुर्की जे वज़ीर आज़म पारां जेको इन फ़ौजी जेका कार्रवाई आहे इनखे साराहींदे चयो वियो त फ़ौज पारां जेको दाइश ख़िलाफ़ जेका वेढ़ कई हुई ऐं हू जुराबलस जे इलाइक़े खे दाइश खां कब्ज़े खां ख़ाली कराए चुका आहिनि। इन सूरत हाल में फ़ौज पारां अञा ताईं कार्रवाई हलंदड़ आहिनि। नाज़रीन, इन सूरत हाल में तव्हांखे ॿुधायूं त तुर्की हिन खां अॻु बि रूस जी हिमायत सां काफ़ी शाम जे अंदरि कार्रवाई कंदो रहियो आहे, पर मौजूदा जेका सूरत हाल आहे उन में जेको तुर्की में जेका फ़ौजी बग़ावत खां पोइ तुर्की पारां जेको अमरीका सां थोरो नाराज़गी जो जेको इज़हार असांखे नज़र अचे पियो, यकीनी तौर ते उहो इन करे आहे त हुनजो तुर्की जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त फताउल्लाह गोलन जी हवालगी अगरि न थींदी त इन सूरत हाल में ॿिन्ही मुल्कनि में जेके लाॻापा आहिनि उहे मुतासिर थींदा ऐं तुर्की जो इहो मौक़िफ़ आहे त उहो हिकिड़े दहशतगर्द जे करे ॿिनि मुल्कनि जे लाॻापनि खे अमरीका ख़राब करण ते छो अची तुलियो आहे ऐं छो अमरीका चाहे थो त तुर्की सां सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जी हवालगी बाबति जेके लाॻापा आहिनि उहे मुतासिर थियनि। तुर्की इन सूरत हाल में इन फ़ौजी बग़ावत खां पोइ तुर्की जेको उनजी जेका वेझड़ाइप आहे उहा रूस सां वधे पई ऐं रूस यकीननि इन ठाह ते तुर्की सां गॾिजी करे शाम जे अंदरि ऐं शाम जी सरहदुनि में जेके हवाई हमला आहिनि उहे वधीक तेज़ करे छॾिया आहिनि।
ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं उज़्बेकिस्तान जो 78 सालनि जो सदर इस्लाम कैरिमोव दिमाग़ी रग टुटण सबबि लाॾाणो करे वियो आहे, जंहिंखां पोइ मजमूई तौर ते मुल्क में गैर यकीनी वारी सूरतहाल आहे। हिकु सियासी क़िस्म जो जेको हिकिड़ो स्पेस आहे उहो पैदा थी वियो आहे ऐं इन स्पेस खे केरु भरींदो, इन हवाले सां मुख़्तलिफ़ तज़िया निगारनि ऐं मुबसरनि पारां कुझु जेको आहे बहस कयो वियो आहे ऐं उहे कहिड़े नतीजे ते पहुता आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन उज़्बेकिस्तान जे सदर जी वफ़ात खां पोइ मजमूई तौर ते उज़्बेकिस्तान में हिन वक़्तु इहो ई बहस छिड़ियल आहे त 78 सालनि जे सदर जे फौत थियण खां पोइ हाणे उनजो को जानशीन न आहे जंहिंखे सदर जे उहिदे ते नामज़द कयो वञे। नाज़रीन इन हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बहस साम्हूं आया आहिनि उहे इहे आहिनि त उज़्बेकिस्तान जे सदर जो जेको हिकिड़ो ख़ानदानी जेको सिलसिलो आहे उन हवाले सां संदसि धीअ खे बि इन हवाले सां तयारु कयो पियो वियो त जीअं उनखे उनजे उहिदे ते नामज़द कयो वञे, पर उनजी जेका धीअ आहे गुलनारा उन हवाले सां उन ते काफ़ी बेक़ाइदगियुनि ऐं बदउनवाननि जा जेके कुझु इल्ज़ाम हुया जंहिंजे नतीजे में उनजी साख काफ़ी मुतासिर थी चुकी आहे ऐं हाणे उज़्बेकिस्तान जे सदर जी नंढी धीअ खे उन लाइ तयारु कयो पियो वञे। पर हिन वक़्तु जेका उते सूरतहाल आहे मुबसरनि जो इहो ई चवणु आहे त उज़्बेकिस्तान जे सदर पारां मुसलसल जेको हिकिड़ो आमराणो निज़ाम उते 27 सालनि खां हलंदड़ हुयो, उन सूरतहाल में अगरि को बि सदर उते अचे थो उन सां को फ़र्क़ु नथो पवे, छो त को बि सदर अची करे आमराणे निज़ाम खे चैलेंज न कंदो ऐं मुल्क में जेका हिकिड़ी गैर यकीनी वारी सूरतहाल जोड़ियल आहे सियासी तौर ते उनखे फिल करण में कामयाब न रहंदो ऐं इहा जेका सूरतहाल आहे उहा नए सदर जे अचण खां पोइ बि जारी रहंदी। मजमूई तौर ते उज़्बेकिस्तान जे सदर जी फौतगी खां पोइ हिन वक़्तु उते छा सूरतहाल आहे ऐं आलमी मुबसरनि पारां नए सदर जे हवाले सां कहिड़ा इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि, ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। उज़्बेकिस्तान जो 78 सालनि जो सदर इस्लाम कैरिमोव दिमाग़ी रग टुटण सबबि लाॾाणो करे वियो। इस्लाम कैरिमोव गुज़िरियल कुझु ॾींहनि खां दिमाग़ी मर्ज़ सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उज़्बेक हुकूमत मुताबिक़ संदसि तबियत तमामु घणी ख़राब हुई। कैरिमोव जेको 17 अगस्त खां मंज़र आम तां गुम हो, जंहिं बाद संदसि बीमार हुजण जी ख़बर ज़ाहिर थी ऐं जुमे ते उज़्बेक हुकूमत पारां संदसि मौत जी तस्दीक़ कई वई। सरकारी बयान मूजिबि संदसि तदफ़ीन संदसि अबाणे शहर समरकंद में कई वई ऐं संदसि मौत खां पोइ मुल्क में 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो। इस्लाम कैरिमोव जी वफ़ात खां पोइ क़ानूनी तौर ते उज़्बेक सेनेट जो सरबराह निगामतौला मुल्क में चूंड अमल थियण ताईं मुल्क जूं वाॻूं संभाले सघे थो। इस्लाम कैरिमोव जे लाॾाणे खां पोइ संदसि सभ खां नंढी धीअ लोलानी समाजी राब्तनि वारी वेबसाइट फेसबुक ते पोस्ट कंदे लिखियो त हाणे संदनि विच में हू मौजूदु नाहे रहियो ऐं आऊं इन ॾुख खे लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघां। वाज़े रहे त इस्लाम कैरिमोव जो को वाज़े जानशीन नाहे ऐं उज़्बेकिस्तान में का बि क़ानूनी तौर ते मुख़ालिफ़ धुर बि नाहे। इस्लाम कैरिमोव जे लाॾाणे जी ख़बर खां पोइ आलमी सरबराहनि संदसि मौत ते ॾुख जो इज़हार कयो। तुर्की जे वज़ीर आज़म बिन अली यल्दरम जो चवणो हो त उज़्बेक सदर जे लाॾाणे ते हू अवाम जे ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। उज़्बेकिस्तान जे वाहिद रहनुमा इस्लाम कैरिमोव जे लाॾाणे खां पोइ हाणे समूरी तवजा इन ॻाल्हि ते आहे त संदसि लाॾाणे खां पोइ हाणे इक़्तिदार कंहिंजे हवाले थींदो। हिकु हफ़्तो अॻु इहो कंहिं सोचियो बि न हूंदो त उज़्बेकिस्तान में अहिड़ी गैर यकीनी वारी सूरतहाल जनम वठंदी। उज़्बेकिस्तान जे आमराणे निज़ाम में सदर कैरिमोव जी सिहत जे हवाले सां का बि ख़बर रियासती राज़ तौरु लिकाई वेंदी हुई। 3 करोड़ 10 लख आबादी वारे हिन मुल्क में हिन वक़्तु सदारती उहिदे लाइ को बि जानशीन मौजूदु नाहे। कुझु साल अॻु ताईं कैरिमोव खां पोइ इक़्तिदार संभालण लाइ जानशीन बाबति बहस जो मरकज़ी मौज़ू कैरिमोव ख़ानदान जी बदउनवानी रहियो हो। कुझु साल अॻु कैरिमोव जी धीअ गुलनारा कैरिमोव खे इन उहिदे लाइ तयारु कयो पियो वियो, पर मथसि बदउनवानी जे इल्ज़ामनि संदसि साख खे तमामु घणो मुतासिर कयो। 2013 में मथसि बदउनवानी जा इल्ज़ाम लॻा, जंहिं जे नतीजे में संदसि कारोबार, जंहिंमें कुझु टीवी चैनल्स रेडियो स्टेशन्स शामिल हुआ, तिन खे बंदि कयो वियो। तंहिंखां सवाइ उन ख़िलाफ़ यूरोप ऐं अमरीका में माली खुर्द बुर्द जा बि इल्ज़ाम हुआ, जिन बाबति उज़्बेक अख़्तियारियुनि जांच शुरू कई ऐं मौजूदा सूरतहाल में हू पंहिंजे घर में नज़रबंद आहे। उन खां अॻु जॾहिं गुलनारा जो ॻाणेटो मुल्क जी ताक़तवर शख़्सियतुनि में थींदो हो, तॾहिं हुन मुल्की मैशत जे हिकु वॾे हिसे ते कब्ज़ो हासिल करे वरितो हो। अमरीका जी जॉर्ज मेसन यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर मिक गैलेंची जो चवणु हो त गुलनारा इन निज़ाम जी हदुनि खे पार करे छॾियो ऐं पूरे मुल्क जे मुआशी निज़ाम खे सख़्तु मुतासिर कयो। गुलनारा मथसि अहिड़नि इल्ज़ामनि खां पोइ संदसि सियासी साख मुतासिर थी, जंहिं जो कारण हुन पंहिंजी नंढी भेण लोलानी ऐं माउ खे करार ॾिनो।
गुलनारा पंहिंजी मुसीबतुनि पोयां जिन माण्हुनि जी निशानदही कई उन्हनि में उहे माण्हू बि शामिल आहिनि जेके हिन वक़्तु सदारती डोड़ में शामिल आहिनि। तंहिंमां मुल्क जो नाइब वज़ीर आज़म रुस्तम अज़ीमोव पिणु आहे। रुस्तम अज़ीमोव मुल्क जो नाइब वज़ीर आज़म सां गॾु मुल्क जो नाणे वारो वज़ीर पिणु आहे। संदसि मुक़ररी 1998 में थी हुई ऐं हू इस्लाम कैरिमोव जो वेझो साथी सम्झियो वञे पियो, जॾहिं त उनखे ओलह जे मुल्कनि जी हिमायत पिणु हासिल आहे। तजिया निगारनि मूजिबि संदसि सदर थियण जा वाज़े इम्कान मौजूदु आहिनि, छो त हिकु वजह इहा बि आहे त संदसि तालुक़ ताशकंद क़बीले सां आहे ऐं मुल्क जे समूरनि अहम उहिदनि ते ताशकंद क़बीले जा माण्हू क़ाबिज़ आहिनि। तजिया निगारनि मूजिबि मौजूदा सूरतहाल में ख़ानदानी दुश्मनी मुल्क में हलंदड़ इक़्तिदार जी मुंतक़िली बाबति छिकताण में वाध करे छॾी आहे ऐं इन गैर यकीनी वारी सूरतहाल में ख़ानदानी झेड़े सबबि क़यादत बाबति को फ़ैसिलो थियण में रंडकूं पेश अची रहियूं आहिनि। मुबसरनि जो इहो बि चवणु हो त नओं ईंदड़ सदर उज़्बेकिस्तान जे आमराणे निज़ाम में का बि तब्दीली न करे सघंदो। हू पंहिंजी ताक़त ऐं असर रसूख़ लाइ रियासत पारां थींदड़ प्रोपेगेंडा ऐं जबर जे सिलसिले खे जारी रखंदो, बिल्कुलु ईअं ई जीअं इस्लाम कैरिमोव 27 सालनि ताईं ईअं कंदो रहियो हो। उज़्बेकिस्तान में सदर जी फौतगी खां पोइ जेको सियासी ख़ाल हिन वक़्तु पैदा थी वियो आहे, यकीनी तौर ते हिन वक़्तु उते गैर यकीनी वारी सूरतहाल आहे। इन ख़ाल खे भरण लाइ संदसि जानशीन जे हवाले सां या मुल्क जूं वागूं कंहिं न वञनि, केरु संभाले थो, इन हवाले सां मुबसरनि जो इहो चवणु आहे त नाइब वज़ीर आज़म पारां जेको हिन वक़्तु उते मौजूदु आहे उन हवाले सां काफ़ी इम्कान आहिनि त खेसि इन उहिदे ते नामज़द कयो वेंदो। गॾोगॾु सियासी जेको हिकिड़ो असांखे उते गैर यकीन वारी सूरतहाल आहे उन करे बि आहे, छो त इस्लाम कैरिमोव जी जेको हिकिड़ो सियासी दौर रहियो 27 सालनि में, उन में उन पारां को एतिरा सुठा फ़ैसिला न कया विया जेके अवामी हुजनि, जेके अवाम जी दिलनि खे खटण लाइ हुजनि। इन हवाले सां आमराणे निज़ाम में जेको अवाम आहे उन काफ़ी भोॻियो आहे इन्हनि सालनि में। इन हवाले सां नए सदर जे अचण खां पोइ बि मुबसरनि जो इहो चवणु आहे त का बहितर तब्दीली असांखे नज़र न ईंदी ऐं नए सदर जे अचण खां पोइ बि जेको आमराणो निज़ाम आहे इन जो तसलसल जारी रहंदो ऐं नए सदर जे अचण सां अवाम खे को बि लाभ हासिल न थींदो। नाज़रीन, हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं ब्राज़ील जे सेनेट पारां अॻूणी सदर जेलिमा रोसेफ ख़िलाफ़ मवाख़ज़े जी कार्रवाई बाबति वोटिंग कराई वई। सेनेट में अक्सरियत सां उन जे ख़िलाफ़ वोट पिया, जंहिंजे नतीजे में खेसि उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। मजमूई तौर ते ब्राज़ील में सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिन मुख़्तसिर साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था ब्राज़ील जे सेनेट पारां मवाख़ज़े जी कार्रवाई जे हक़ में वोटिंग खां पोइ सदर जेलिमा रोसेफ खे उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेलिमा रोसेफ गुज़िरियल कुझु वक़्त खां इन बेक़ाइदगियुनि जे हवाले सां जेका मवाख़ज़े जी तहरीक खे मुंहुं ॾेई रही हुई ऐं उन तहरीक जे हवाले सां संदसि इहो चवणु आहे त इन तहरीक जे ज़रिए संदसि इक़्तिदार जो जेको आहे उन जो पासो पलटण लाइ मुख़ालिफ़नि पारां साज़िश कई वई आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं जेलिमा रोसेफ खाबी धुर जी वर्कर्स पार्टी जी सदर आहे ऐं 13 सालनि खां संदसि पार्टी मुल्क में उन मुल्क जूं वागूं संभालींदड़ हुई, पर 13 सालनि खां पोइ हिन वक़्तु जे सियासी सूरतहाल खे मुंहुं ॾिए पई जेलिमा रोसेफ पंहिंजे उहिदे तां बरतरफ़ थी चुकी आहे। जेलिमा रोसेफ जो इहो चवणु आहे त मुख़ालिफ़नि पारां जेका सियासी हथकंडा इस्तेमालु करे वोटिंग कराई वई सेनेट में ऐं मुख़ालिफ़नि पारां हिकिड़ी साज़िश कई वई आहे। इन हवाले सां जेलिमा रोसेफ गुज़िरियल केतिरे वक़्त खां इन तहरीक खे मुंहुं ॾेई रही हुई। उन हवाले सां हुन सुप्रीम कोर्ट में बि दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंजे हवाले सां इहो चवणो त सियासी जेका इहा चाल आहे उनखे नाकाम बणायो वञे ऐं मुल्क में जेको हिकिड़ो सियासी तसलसल हलंदड़ आहे उनखे न रुकजणु घुर्जे। नाज़रीन, इन हवाले सां माइकल टिमर पारां जेको हिन वक़्तु उते सदर जे उहिदे लाइ नामज़द कयो वियो आहे ऐं हाणे 2019 ताईं जनवरी 2019 ताईं जेलिमा रोसेफ जो सदारती उहिदो अञा हलंदड़ आहे। इन हवाले सां माइकल टिमर हाणे 2 साल ताईं हुकूमत कंदो ऐं जेलिमा जो इहो चवणु आहे त हू कोशिशि कंदी त हू पंहिंजे किरदार खे साफ़ रखे ऐं इन सूरतहाल में हुन ते मथां जेके इल्ज़ाम लॻल आहिनि उन्हनि खे हू जल्द अज जल्द ख़तमु करण जी कोशिशि कंदी। इन हवाले सां हू वेढ़ कंदी। मजमूई तौर ते जेलिमा रोसेफ जी ख़िलाफ़ जेको मवाख़ज़े जी तहरीक हली ऐं वोटिंग कई हुई, उन खां पोइ मजमूई तौर ते छा सूरतहाल आहे ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में।
ब्राज़ील जे सेनेट अॻूणी सदर जेलिमा रोसेफ ख़िलाफ़ मवाख़ज़े जी कार्रवाई जे हक़ में वोट ॾेई खेसि उहिदे तां बरतरफ़ करे छॾियो। जेलिमा रोसेफ ते बजट जे अंगनि अखरनि में फेरफार जो इल्ज़ाम हो, जंहिं सबबि खेसि मवाख़ज़े जी तहरीक खे मुंहुं ॾियणो पियो। ब्राज़ील जे सेनेट पारां मवाख़ज़े जी कार्रवाई जी मंज़ूरी खां पोइ जेलिमा जी खाॿी धुर जी वर्कर्स पार्टी जो 13 सालनि जो हुकुमरानी वारो दौर ख़तम थी रहियो आहे। सेनेट जे 61 सेनेटर्स मवाख़ज़े जे हक़ में, जॾहिं त 20 सेनेटर्स मुवाख़ज़े जे ख़िलाफ़ वोट विधा। ब्राज़ील जो मौजूदा सदर माइकल टिमर जेलिमा जे सदारती उहिदे जे मुदे जे ख़ात्मे ताईं मुल्क जो सदर रहंदो, जॾहिं त जेलिमा जे सदारती उहिदे जो मुदो 1 जनवरी 2019 ते ख़तम थींदो। मवाख़ज़े जी तहरीक खां पोइ सेनेट पारां जेलिमा बाबति वोटिंग कराई वई, जंहिं में संदसि ख़िलाफ़ अक्सरियत में वोट पिया, जंहिं बाद ब्राज़ील जे PMDP जी जमायत सां तालुक़ रखंदड़ माइकल टिमर सरकारी तौर ते सदर जी हैसियत सां उहिदे जो हल्फ़ खणंदो। वाज़े रहे त मई में ब्राज़ील जे सेनेट में जेलिमा रोसेफ ख़िलाफ़ मवाख़ज़े जी कार्रवाई हलाइण जे हक़ में वोटिंग कराई वई हुई, जंहिं खां पोइ खेसि उहिदे तां मुअतल कयो वियो हो। 1947 में ब्राज़ीलियन ॼाई जेलिमा रोसेफ जो वालिद बल्गारिया जो पनाहगीर हो। संदसि वालिद 1964 में ब्राज़ील जी फ़ौजी आमरियत ख़िलाफ़ खाॿी धुर जे महाज़ जी तहरीक में शमूलियत अख़्तियार कई हुई। उन तहरीक दौरान हू 3 साल जेल में पिणु रहियो। जेलिमा रोसेफ 2011 में ब्राज़ील जी पहिरीं औरत सदर थी ऐं 2014 में ॿीहर सदारती चूंडुनि में कामयाबी हासिल कई। जेलिमा मवाख़ज़े जी तहरीक जे ऐलान खां पोइ सुप्रीम कोर्ट में मवाख़ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में अपील कई वई त संदसि ख़िलाफ़ तासुब ऐं बेक़ाइदगियुनि जे इल्ज़ामनि तहत साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त कांग्रेस जे ऐवान ऐं हाणे सेनेट में जेको कुझु थी रहियो आहे, उहो सियासी मुख़ालिफ़नि पारां उहिदे तां हटाइण लाइ हिकु अदालती बग़ावत कई पई वञे। वाज़े रहे त इन क़िस्मनि जे इल्ज़ामनि खे सुप्रीम कोर्ट अॻे ई रद्द करे चुकी हुई। संदसि चवणु हो त मौजूदा सूरतहाल में हू पंहिंजो नालो साफ़ करण लाइ विढ़ंदी ऐं कोशिश कंदी त मथसि लॻल इल्ज़ामनि खे ग़लति साबित करे ऐं पंहिंजे सदारती दौर जा आख़िरी 2 साल मुकमल करण जी पिणु कोशिश कंदी। संदसि चवणु हो त 5 करोड़ अवाम खेसि वोट ॾेई इन उहिदे ते चूंडियो आहे। संदसि चवणु हो त इक़्तिदार जे ख़ात्मे लाइ मुख़ालिफ़नि साज़िश कई आहे। जेलिमा जो चवणु हो त कांग्रेस में मर्दनि जी अक्सरियत आहे ऐं हू हिकु औरत सदर खे कंहिं बि रीति बर्दाश्त न करे सघिया। सेनेट में वोटिंग खां अॻु पंहिंजो भरपूर दिफ़ा कंदे संदसि चवणु हो त समूरे अमल में नाइंसाफ़ी कई वई आहे। नाज़रीन, ब्राज़ील जे सेनेट पारां मवाख़ज़े जी तहरीक जे ख़िलाफ़ जेका वोटिंग थी आहे, उन हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते ब्राज़ील में हिन वक़्तु मुख़ालिफ़नि पारां जेका तहरीक हलाई वई हुई सदर जे ख़िलाफ़, उन रंग लाथो आहे ऐं मुख़ालिफ़ जेके आहिनि उहे जेका सदर आहे उनखे बदउनवानी जे इल्ज़ाम हेठि मथसि मवाख़ज़े जी तहरीक हलाई। हाणे हिन वक़्तु जेका मौजूदा सूरतहाल आहे, माइकल टिमर पारां उहिदे जो हलफ़ खंयो वेंदो ऐं इन सूरतहाल में जेलिमा जो इहो चवणु आहे त हू इन वेढ़ खे जारी रखंदी। ऐं गॾोगॾु नाज़रीन, रिपोर्ट में तव्हां ॾिठो त जेलिमा जो जेको सियासी तसलसल आहे, उहा मुल्क जी पहिरीं औरत जेका आहे उहा सदर चूंडी 2011 में। यकीनी तौर ते उनजो इहो बि चवणु हुयो, पंहिंजो दिफ़ा कंदे संदसि चवणु हो त हू औरत सदर हुई ऐं जेको कांग्रेस आहे उनमें मर्दनि जी अक्सरियत आहे ऐं मर्द कंहिं बि सूरत में हुनखे बर्दाश्त न करे सघिया ऐं हिकु औरत ख़िलाफ़ उन्हनि जेको आहे इन क़िस्म जी चाल हली आहे। इन इल्ज़ामनि खे ख़तमु करण जी जल्द कोशिश कंदी। इन हवाले सां नाज़रीन तव्हांखे ॿुधायोसीं त मुख़ालिफ़नि पारां जेका साज़िश हुई उन हवाले सां सेनेट पारां वोटिंग कराई वई, पर हाणे ॾिसिजे इहो त मवाख़ज़े जी इन तहरीक खां पोइ जेलिमा रोसेफ पंहिंजो दिफ़ा कीअं करे थी ऐं कहिड़े तरीक़े सां पंहिंजो केस जेको आहे उहो मज़बूत करे ॿीहर पंहिंजे उन उहिदे ते बरक़रार थी करे पंहिंजो जेको आइनी जेको मुद्दो आहे उहो कहिड़े तरीक़े सां पूरो करे सघे थी। ऐं नाज़रीन, इन्ही ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अला वही।